अस्सलाम वालेकुम दोस्तों अज सुबह सुबह जो तव्हांखे लाती मां जेको आहे लाती हेलसिंकी फिनलैंड लाती हिकिड़ो नंढड़ो शहर आहे हेलसिंकी जो ऐं तव्हांखे ख़बर आहे त हेलसिंकी जेको आहे फिनलैंड जो दारुल ख़िलाफ़ा आहे ऐं उन नंढड़े शहर में अॼोकी सुबुह जेका आहे ॾिसो त केॾी ख़ूबसूरत केॾी जेका आहे रंगीन नज़र थी अचे ऐं हितां जो लिविंग स्टाइल तव्हां ॾिसो त असां हिते जेको आहे सो तरसियल आहियूं ऐं हीअ असांजो रेजिडेंस आहे। हीअ फुली तौर ते त ज़ाहिर आहे असांजो न आहे, हिन में असां हिकिड़ो रूम वरितल आहे ऐं उहो रूम जेको आहे असांजे यूज़ में आहे, पर हीअ पूरी जेका आहे प्रॉपर्टी मालिक जी आहे ऐं मालिक जेको आहे हिन में पाण बि रहे थो पियो। ऐं ॾिसो त केॾी न ख़ूबसूरत जेका त सुबुह आहे, मथे जुड़ जेको आहे तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो ऐं हितां जो जेको आहे इमारतुनि जो स्टाइल ॾिसो, न वॾियूं लंबियूं इमारतूं, न मंज़िलूं, न ॿिया। तव्हां ॾिसो त हीअ मुंहिंजो पुटु आहे अरसलान, ऐं हीअ बि जेको आहे मूं सां गॾु हिन सफ़र में शामिलु आहे। ऐं अॼु सुबुह सां असां उथिया आहियूं ऐं हसबे रिवायत जे ख़िलाफ़ चऊंसि त असां हूअं त मॉर्निंग वॉक शायदि कोन कंदा आहियूं, पर हिते दिलि चए थी त असां मॉर्निंग वॉक कयूं। सो ॾिसो त कहिड़ी न ख़ूबसूरत जेका आहे सुबुह आहे। ॾिसो न असांजे ख़बर कान्हे, न कोई अंदाज़ो ई आहे कोन्हे त इहो थी सघे थो। हिते ॾिसो न जिन माण्हुनि खे जंहिं शइ जो एतिराज़ आहे न उहो पहिरीं ॿुधाए छॾींदा आहिनि बाबा बिना शूज़ न आहे, बसि हुनखे इन शइ जो सिर्फ़ु हुयो, बाक़ी पाण ॼाण बाक़ी मचो हर सिटीअ जो वरी टैक्स परसेंट बि पंहिंजो आहे, कंहिंजो 20% मथे आहे। मिसाल तव्हां जेकॾहिं लातीअ में था रहो, ज़रूरी न आहे त टैक्स साॻी हुजे जेका वरी मथे लॻी। जी दोस्तो, त लाती फिनलैंड जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु हुयो जेको 1905 में डिस्कवर कयो वियो या फाइंड कयो वियो ऐं बाक़ाइदा हिन ॻोठ जो जेको आहे जेकॾहिं हिस्ट्री खे ॾिसूं त हीअ डेवलप थियो हो 1877 में ऐं हिकिड़े जस्ट इतफ़ाक़ी या हादसाती तौर ते जेको आहे हिन जो वजूद थियो हो। ऐं 1877 खां पोइ हिन जी जेका डेवलपिंग थी या डेवलपमेंट थी ऐं हिन जी तरक़ी जेका थी उहा हिते रेलवे जे निज़ाम ऐं इंडस्ट्रियल निज़ाम जे अचण खां पोइ हीउ शहर जेको आहे सो पंहिंजी तरक़ी ते पहुतो ऐं हिन खे ईअं बि सुञातो वेंदो आहे त हीउ शिकागो ऑफ फिनलैंड आहे। ऐं बेसिकली हिन खे इहो एज़ाज़ आहे त हुनखे शिकागो सां निस्बत ॾिनी थी वञे, हालांकि शिकागो त अमेरिकी जेका रियासत आहे ऐं हिन खे जेको आहे हुन सां निस्बत ॾेई हिन जो कद काठ जेको आहे सो पाण खां घणो मथे कयो वियो। अरिड़हं सौ 77 में हिन खे हिकिड़े ॻोठ जी हैसियत त हुई, पर हिन खे बाक़ाइदा हिकु शहर ऐं सिटी तौरु जेको आहे तसवुरु कयो वियो 1905 में। ईअं खणी चइजे त हिन शहर जी जेको आहे जनम जेको थियो उहो 1905 में थियो। दोस्तो, लाती जो जेकी डेवलपमेंट थी उन जो बेसिक सबबु इहो चई सघिजे थो त इंडस्ट्रियल एनवायरमेंटल ट्रांसफॉर्मेशन जे करे थियो ऐं उन जे करण सां हिन एरिया में
हद खां वधीक मिठे पाणीअ जूं ॾंढुनि जेको आहे जनमु वरितो ऐं उन मिठे पाणी जी करे हितां जी जेको आहे आबादी हितां जे पंहिंजे ग्रीनरी ते वॾो असरु पियो ऐं तव्हां ॾिसो त हर तरफ़ सावक ई सावक आहे ऐं हिते जेका आहे असां वटि फसल जेके आहिनि हर क़िस्म जा जेका हिते बि थियनि था। हींअर असां इहो चई सघूं था त लाती जेको आहे मुख़्तलिफ़ सेक्टर्स में पंहिंजी हैसियत मंझराए चुको आहे। हालांकि ही हिकिड़ो अहिड़ो शहर हो जेको 1877 में त जनमु हिन जो थियो हो, पर उन वक़्तु ही हिकिड़े ॻोठ जी हैसियत में हो ऐं हाणे जॾहिं हुनखे शहर जी हैसियत मिली त हुन पाण पंहिंजो मंझरायो बि आहे ऐं ख़ासि तौर ते एजुकेशन ऐं टेक्नोलॉजी में, जंहिंजे करे हिते तव्हांखे 2 यूनिवर्सिटियूं जेके आहिनि से मेन यूनिवर्सिटियूं मिलंदियूं जंहिंमें टेक्निकल एजुकेशन खे ख़ासि अहमियत हासिलु आहे। दोस्तों अॼु मां तव्हांखे लाती में हिकिड़ी अहिड़ी यूनिवर्सिटी जो जेको आहे तारीफ़ थो ॾियां जेका ईअं सम्झो त हिन में असांजा पाकिस्तानी कैंडिडेट्स, पाकिस्तानी स्टूडेंट्स, बांग्लादेशी या एशिया जा जेके कैंडिडेट्स उहे काफ़ी तइदाद में तव्हांखे हिते नज़र ईंदा। हीअ आहे LUT लपेंत्रा यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी। हीअ लाती सिटी में आहे ऐं लाती सिटी में हिन में जेके कोर्सिस कराया था वञनि उहे इंटरमीडिएट लेवल खां पोइ जा जेके कोर्सिस आहिनि उहे सभई कोर्सिस हिते थींदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त हीअ जेका यूनिवर्सिटी आहे हिन जो जेको माहौल आहे, मां तव्हांखे हुन माहौल जे मुतलिक़ थोरो ॿुधाईंदो हलां त तव्हांखे हिते हर क़िस्म जो फ्री आज़ादु माहौल मिलंदो। शागिर्द खे पूरी आज़ादी आहे त हू पंहिंजो मौक़िफ़ सिधी तरह सां पंहिंजो बयानु करे सघे थो या हू पंहिंजी एक्टिविटीज़ जेके आहिनि से उहे पूरी तरह सां उन्हनि मां जेका आहे सो फ़ाइदो वठी सघे थो ऐं उनजो इज़हार करे सघे थो। कंहिं बि क़िस्म जी तव्हां ॾिसो त पंहिंजा स्टूडेंट्स जेके आहिनि यूनिवर्सिटी खां हींअर पंहिंजा निकिता वञनि था पिया या हिते अचु वञु हले थी पई, कंहिं बि क़िस्म जी स्टूडेंट्स ते का पाबंदी कान्हे। ऐं न वरी हिते तव्हांखे इहो लॻंदो त को हीअ असांजो टीचर आहे, टीचर खे जीअं असांजे यूनिवर्सिटियुनि में थींदो आहे सर सलाम अलैकुम, त हिते अहिड़ो को बि जेको आहे माहौल तव्हांखे न मिलंदो ऐं हिते तव्हांखे हिकु जहिड़ा ई हिकु जेतिराई जो माहौल मिलंदो। हिते तव्हांखे इहो लॻंदो त इंसान जो क़दुरु कीअं थींदो आहे। तालीम बुनियादी तौर ते आहे छा, असां तालीम खे पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजे मुल्कनि में कारोबार बनाए छॾियो आहे, पर हिते ईअं न आहे। हिते तालीम जेका आहे उहा तव्हांखे इन करे ॾिठी वञे त हिकिड़ो बहितर इंसान जेको आहे सो करे पेश कयो वञे। इन करे चवंदा आहिनि त असांजा जेके यूरोपियन कंट्रीज़ आहिनि उहे असांखां एडवांस केतिरो एडवांस आहिनि। असां 100 साल जेकॾहिं असां कोशिशि कयूं तॾहिं शायदि असां हिननि खे पहुची सघूं, लॻे कोन थो, पर अलाह खे मां उमेद कोन था छॾियूं ऐं इनशाअल्लाह असां पंहिंजे हुकूमतुनि मां बि इहा उमेद रखंदासीं त हू हिननि जो मिसाल बनाए असां वटि को तालीमी निज़ाम, तालीमी सिरिश्तो अहिड़ो बनाइनि जंहिंसां शागिर्द खे ॿाहिरि वञण जी ज़रूरत न पए ऐं हुननि खे पंहिंजे रोज़गार जा मसइला, पंहिंजा मामलात उहे फ्रीक्वेंटली उस्तादनि सां शेयर करे सघनि, उस्तादनि ताईं इहे पंहिंजा मसइला पहुचाए सघनि त जीअं हुननि जा मसइला हल थी सघनि। त हीअ आहे यूनिवर्सिटी। दोस्तों तव्हांखे मां हिकिड़ी शइ जी वज़ाहत कंदो हलां, बल्कि ॿुधाईंदो ॾिसां त असां वटि या असांजे मुल्कनि में तव्हां आम ॾिठो हूंदो त हर माण्हू जे हथ में या त बुआड़ी हूंदी आहे या वणनि खे कटण जो को न को औज़ार हूंदो आहे, जेके फालतू जेको आहे वणनि खे कटींदा रहंदा ऐं उनजो रिएक्शन तव्हां ॾिसो था। माण्हू जूं हालतूं जेके बारिशनि जूं ऐं तबाहियूं जेके बोर करे थी, इहो सबबु वणनि जे कटिजण जे करे थिए थो। पर हिते यूरोपियन जेको आहे ॾिसो त वण जेकॾहिं को थोरो कमज़ोर बि हुननि खे नज़र अचे थो त हुनखे कीअं बीहारनि था, हुनखे महफ़ूज़ रखण जूं केॾी कोशिशि कनि था। तव्हां ॾिसो त हीउ तव्हांजे साम्हूं हिकिड़ो वणु आहे जंहिंखे मज़बूत हिकिड़े ज़ंजीरनि ऐं कड़नि कुंडनि सां हुनखे ॾारनि खे पाण में मिलाए उन्हनि खे मज़बूत रखण जी कोशिशि कई वई आहे त जीअं कंहिं बि इम्कानी तूफ़ान में हुन जा ॾार कटिजी न वञनि, हू किरी न पए
हाणे इहा आहे हिननि माण्हुनि वटि वणनि जी क़दुरु ऐं उनजो फ़ाइदो इहो आहे त तव्हां हिन पासे ॾिसो हीअ जेके आहिनि ढंढूं हीअ पाणी जो वसी तर जेको आहे ढंढूं जेके आहिनि ऐं इहो पाणी जेको आहे हितां खां हेलसिंकी खे बि जेको आहे पीअण जे लाइ प्रोवाइड कयो वेंदो आहे ऐं इन साफ़ पाणी जो ढंढूं जेके आहिनि हिते मौजूदु आहिनि पर असां अफ़सोस सां चवणो थो पए त असां वटि छा असर थो थिए वणनि जो ऐं उनजे नतीजे में जेके असां भोॻियूं था जो दुनिया खे ख़बर आहे। दोस्तों यूरोप के सफ़र में मां तव्हां सां हिकिड़ी कमिटमेंट कई हुई त मां तव्हांखे यूरोप जो सैर पाण सां गॾु कराईंदुसि जंहिंजो मक़सदु इहो हो त मां तस्वीरी शकिल में या वीडियो जी शकिल में हर उहा शइ जिते जिते मां वेंदुसि उहा तव्हांखे बि ॾेखारींदुसि। दोस्तनि फरमाइशूं कयूं हुयूं, दोस्तनि जेको आहे ज़ोर रखियो त वञो था त पोइ असांजे लाइ जेको आहे तव्हां शेयर कंदा वञिजो त जीअं असां ईंदड़ सफ़र पंहिंजो उन मुताबिक़ जेको आहे जोड़े सघूं। ऐं मुंहिंजी दुआ आहे सभई दोस्त जेके दिलि में इहा तमन्ना रखनि था त दुनिया ॾिसूं त उहे ज़रूरु सफ़र कनि। ऐं हिकिड़ी आम डायलॉग तव्हां ॿुधो हूंदो असांजे टिकटॉकर्स ऐं ॿिया वीडियोज़ ते रखंदा आहिनि त कुझु पैसे बचा के निकल जाओ। त हाणे ॻाल्हि उहा हक़ीक़त आहे त पैसा तव्हां सां गॾु न हलंदा पर पैसनि सां तव्हां दुनिया सां गॾु हली सघो था। अॼु असां लाती जे हिन ढंढ ते मौजूदु आहियूं ऐं हीअ ढंढ उहा ढंढ आहे तव्हां ॾिसो हिन जो जेका त हदे निगाह पाणी पाणी आहे ऐं चारो तरफ़ पाणी नज़र अचे थो ऐं हिन पाणी जी शफ़ाफ़ियत हिन मां अंदाज़ो लॻायो त ॾिसो त हिन में जेको आहे असां वटि ॿिया थींदा आहिनि ऐं उहे पबुण जेका थींदी आहे त हीअ असां वटि तव्हांखे ॿिए बि नज़र ईंदो हुनजी ॿार बि नज़र ईंदी भई हेॾो पाणी हिन जो साफ़ ऐं उन खां पोइ हीअ पाणी जेको आहे रुॻो इन कम लाइ कोन्हे को त हिते सैर तफ़री हुजे। जीअं असां वटि तव्हांखे ख़बर आहे त को दुॿो ॾिसंदा आहिनि को तलाउ बि ॾिसंदा आहिनि त उनजे चौधारी जेको गाॾियुनि जूं लाइनूं लॻियल हूंदियूं आहिनि ऐं पोइ उहे असांजा जेके सयाह आहिनि जॾहिं उन्हनि जायुनि ते पहुचंदा आहिनि त गंद किचिरे जा ढेर लॻाए वापसि हलिया वेंदा आहिनि पर हिते तव्हांखे इहा शइ नज़र न ईंदी। हिते तव्हांखे चारों तरफ़ सफ़ाई नज़र ईंदी, पाणी जी शफ़ाफ़ियत नज़र ईंदी एतिरी हद ताईं जो हीउ पाणी हेलसिंकी जे शहर खे पूरी तरह सां सैराब करे थो, उनखे सप्लाई करे थो, उनजे पीअण जे इस्तेमाल में अचे थो। ऐं तव्हां ॾिसो त हिते तव्हांखे चौधारी न रश नज़र ईंदी न ख़ामख़ा जा माण्हुनि जा हुजूम नज़र ईंदा पर जेकर अचे थो साफ़ सुथरे तरीक़े सां अचे थो ऐं हिते जेको आहे पंहिंजो सैर तफ़री करे ऐं वापसि हले थो वञे। त दोस्तो हीअ जेके आहिनि से सुधरियल मुल्कनि जूं जेके आहिनि से निशानियूं असांजे साम्हूं आहिनि त ऐं असांजे लाइ हिकिड़ो सबक़ु बि आहे त जेकॾहिं असां थोरी कोशिशि कयूं ऐं पंहिंजे मुल्क जे पंहिंजे उन्हनि शयुनि जी हिफ़ाज़त कयूं जिथे असां वञूं था सैर सफ़र करण जे लाइ वञूं था उते गंद किचिरे जा ढेर लॻाए मोटी था अचूं त उते जेकर असां थोरो ख़्यालु कयूं त छा नथो थी सघे, दुनिया जन्नत थी सघे थी का वॾी ॻाल्हि कोन्हे। दोस्तो अॼु मां तव्हांखे पंहिंजे उन्हनि महिरबाननि पंहिंजे दोस्तनि जो तारीफ़ कराईंदुसि जेके असांजा हिते लाती में हेलसिंकी में मेज़बान बि आहिनि। उन्हनि सां गॾु तव्हांखे मां इहो तारीफ़ कराईंदुसि हितां जो त उहे असांखे हिन ढंढ हिन शहर हिन सफ़ाई हिन मुल्क जे बारे में कहिड़ा ख़्यालात रखनि था ऐं केतिरे अरसे खां वठी हिते आहिनि ऐं इहो बि पाण ॿुधाईंदा पंहिंजे लफ़्ज़नि में। असां त सिर्फ़ु जेको 1-2 ॾींहंनि जे लाइ चंद ॾींहंनि जे लाइ हिते घुमण आया पर हू छा था महसूसु कनि उहो उन्हनि खां पुछंदासीं। त असां सां गॾु आहे बरकत भयो साहब, हीअ असांजो दोस्त आहे जेको असांजे ओरिजिनली त ही पंहिंजे ख़ैरपुर खां आहे, डिस्ट्रिक्ट ख़ैरपुर खां, पर हिते जेको आहे एज़ अ प्रोफेसर जेको आहे यूनिवर्सिटी में पाण तालीम जा ख़िदमत पंजाब ॾियनि था पिया ऐं हीअ असांजो दोस्त मेज़बान असांजो मेज़बान बि आहे ऐं हीअ हुन सां गॾु असांजो ॿियो दोस्त आहे आमिर साहब। ही आमिर खुमन साहब ही आहिनि पंजाब सां जो तालुक़ु आहे ऐं ही बि हिते पंहिंजी किरत सां लॻियल आहिनि
में पंहिंजो कमकार कंदा आहिनि त असां सवाल कंदासीं बरकत साहिब खां त बरकत साहिब तव्हां जेको आहे हिते लाती ऐं स्पेशली हेल्थ सिक्योरिटी ऐं हुनजे फिनलैंड जे माहौल खे कीअं ॾिठो आहे ऐं तव्हां केतिरे अरसे खां वठी हिते आहियो? लाती में तक़रीबन मूंखे 8 साल खनि थी विया आहिनि ऐं लाती तमामु ख़ूबसूरत शहर सम्झो वेंदो आहे फिनलैंड जो इन एतबार खां त नेचुरल ब्यूटी हिते तमामु घणी आहे। हिते तव्हां जीअं ॾंढ ॾिसो था ॾंढ जो नालो आहे वेसियर चवंदा फिनलैंड फिनिश में हीअ फिनलैंड जी वॾे में असां कॾहिं थींदी आहे असां कॾहिं थींदी आहे सो इहा वॾी 180 किलोमीटर माशाअल्लाह सो इहा तक़रीबन हीअं ऑलमोस्ट ॾिसो त असां एतिरो लॻे ऐं लाती सिटी तमामु ख़ूबसूरत आहे ऐं 2022 में लाती सिटी जेको आहे यूरोप जो ग्रीन कैपिटल सिटी जो अवार्ड सिर्फ़ु इहो न ॾिठो वियो कि ग्रीनरी कई आहे हुन में इहो ॾिठो वेंदो आहे त हिन 40 स्क्वायर बाय 40 स्क्वायर सिटीअ जे एयर में केतिरी कार्बन कार्बन ऐं ऑक्सीजन लेवल हिते बेस्ट आहे पाणी हितां न सिर्फ़ु साफ़ु आहे पर इहो मिठो माना ड्रिंकिंग थी सघंदो। अच्छा बरकत साहिब तव्हां इहो ॿुधायो तव्हां पाणी जे मुताबिक़ असांखे ॿुधायो ऐं तुंहिंजी जेका आहे थोरा हालात का असांखे इहो ॿुधायो त असांजे मुल्कनि जा माण्हू स्पेशली पाकिस्तान हुजे बांग्लादेश हुजे या इंडिया हुजे त उतां जा जेके असांजा स्टूडेंट्स हिते अचनि था उहे रेस्पॉन्ड कीअं था कनि हितां जे माहौल जे हवाले सां ऐं उतां जी एजुकेशन कीअं मैच करे थी तव्हां ते एज़ अ प्रोफेसर कमु था कयो तव्हांखे वधीक तजुर्बो पहिरियनि ॾींहंनि में छा पंहिंजो टीचिंग कल्चर आहे जेकॾहिं असां किथे डिसएग्री बि कंदा आहियूं त वरी टीचर खे कुझु न चई सघूं हिते तमामु फूड जेको आहे फिनलैंड जी एजुकेशन बेहतर खाधो खाईंदो हेल्दी खाधो खाईंदो पूरो माना मशीनरी कमु वठी सघे सो हिते माना स्कूल में लंच प्रोवाइड कई वेंदी आहे 11 खां 1 बजे तक जंहिंमें सलाद हूंदा फ्रूट अच्छा हुन लंच जी जेका आहे कास्ट पे केयर कंदो आहे कास्ट लंच जी जेका टोटल कास्ट हूंदी आहे उहा तक़रीबन €8.5 हुन में स्टूडेंट पे कंदो आहे 3 बाक़ी ॿिया गवर्नमेंट पे सब्सिडाइज हा €5.5 गवर्नमेंट ॾींदी आहे €3 अच्छा हाणे बरकत तव्हां खां इहो सवाल कंदासीं त तव्हां इहो ॿुधायो त असां जीअं शागिर्दनि जे लाइ तव्हां कहिड़ी सलाह था ॾियो त आया उहो अॻिते अचनि हिननि जे लाइ जेके मुख्य कनि था तमामु सफ़ा थिया आहिनि उन्हनि ॿारनि लाइ जेके माना पढ़ंदड़ आहिनि छो त काफ़ी छोकिरा वरी हिन सेंस में था अचनि त हिते एडमिशन वठी वरी पोइ आर्ट जॉब ॻोल्हियो पैसा कमायूं या घर मोकिलियो जेकॾहिं हिकिड़ो पढ़ण जी नियत सां थो अचे त असां वटि काफ़ी स्कॉलरशिप हूंदियूं आहिनि असां बहाना ॻोल्हींदा आहियूं त को सुठो छोकिरो वाक़ई सीरियस हुजे पढ़ण जे हिसाब सां त असां हुनखे पेड मास्टर थीसिस ॾियूं या अदर ग्रेजुएट थीसिस ॾियूं मास्टर थीसिस पेड जो मतिलबु आहे त माना 6 महीना हुनखे तक़रीबन 2,500 सैलरी पई मिलंदी हर महीने में सो इन शिकार में हूंदा आहियूं त असांखे को सुठो छोकिरो पढ़ण वारो त तव्हां वीचार ॿुधा साईं बरकत अली डॉक्टर बरकत अली भयो साहिब सां जेका ॻाल्हि ॿोल थी ऐं हुन असांजे शागिर्दनि जे लाइ जेके सलाहूं ॾिनियूं ऐं मां सम्झां थो त मुफ़ीद सलाहूं आहिनि जेकॾहिं हिन ते असांजो शागिर्द अमल करे त हे यूरोप निकिरी अचे यूरोप निकिरण जी कोशिशि करे ऐं पंहिंजो बेस जेकर उतां सुठो ठाहे निकिरे त इहो वधीक बहितर आहे ऐं बजाए इन जे जेके टंकी चोर दरवाज़ा ॿिया टिया ॻोल्हनि था उन खां बहितर आहे त एजुकेशन खे पंहिंजो बेस बनाइनि ऐं उन एजुकेशन जे बुनियाद ते जेकॾहिं हू अॻिते वधंदा त रोज़गार परे कोन्हे रोज़गार जा मसइला परे कोन्हनि हुननि जे मामलात उहे बि हल थी वेंदा दोस्तों हींअर असां लाती सिटी में अंदरि दाख़िल पिया थियूं ऐं तव्हां ॾिसो त
ट्रैफ़िक में केॾो ठहराव आहे ऐं गाॾियूं जेके आहिनि से पंहिंजे रिदम में हलनि थियूं। सिग्नल ते सभु गाॾियूं बीहंदियूं थियूं वञनि ऐं पंहिंजे टाइम ते जेको आहे सिग्नल खुलंदो ऐं हितां ट्रैफ़िक हलंदी। त दोस्तो हींअर गाॾी जेका आहे अॻिते हलणु शुरू कयो आहे ऐं असां हींअर हितां खां पोइ तव्हांखे इहा बि विज़िट कराईंदासीं त हितां जी जेका आहे लोकल मार्केट जेका आहे असां कीअं हूंदी आहे ऐं उन मुतालिक़ तव्हांखे थोरो तफ़सील जेको आहे सो ॿुधाईंदासीं। दोस्तों हाणे तव्हांखे मां ॾेखारियां त हिते जेको फ्रेश जूस कीअं थो मिले ऐं कहिड़े तरीक़े सां हासिलु थो कयो। हीअ असां फ्रेश जूस पियल आहे, हीअ बॉटल्स पियल आहिनि ऐं बहितरीनु क़िस्म जूं बॉटल्स ॾिसो। हीअ बॉटल आहे, हीअ असांजा जेका रखाईंदासीं असां हाणे हिनखे असां जेको आहे रखाईंदासीं त असांखे फ्रेश जूस जेको आहे मिलणु शुरू थी वियो। जेतिरी रिक्वायरमेंट तव्हां ॾिसो था त कंहिं बि क़िस्म जी का बि मिलावट कान्हे ऐं जीअं असां वटि जेको आहे सो तरीक़ेकार हूंदो आहे जूस जो सम्झो था वधीक हुन ते कमेंट्स कोन था कयूं, रोज़गार जो मसइलो आहे माण्हुनि जो, पर हिते तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां इहा धंधो थियो इंतिहाई फ्रेश, कंहिं बि क़िस्म जी मिलावट खां पाक। हाणे हे तव्हांजे साम्हूं असां बॉटल भरी आहे। हाणे ॾिसंदासीं त हीअ जेका आहे त हिन जी रेट जेके आहिनि अकॉर्डिंग टू जेको आहे हिननि जे रेट लिस्ट जे ही रेट आहे। त जेकॾहिं तव्हां 2 बॉटल भरींदव त तव्हांखे रेट तक़रीबन इहे पवंदो। दोस्तो हींअर असां तव्हां सभिनी दोस्तनि खां अलविदा चाहींदासीं। कंहिं ईंदड़ नई वीडियो में तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़, साथ सलामत, ख़ुशि हुजो।